कुदरत हर शइ में को न को फ़ाइदो रखियो आहे, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो सानी को ॿियो नाहे हूंदो। धरतीअ ते अहिड़ियूं केतिरियूं ई सब्जियूं, मेवा ऐं ॿूटा मौजूद आहिनि जेके इंसान जी सिहत लाइ ख़ासि हुजनि था। अहिड़े ई हवाले सां अॼु असां अव्हांखे अहिड़े अनोखे मेवे जे फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं जंहिंजो क़ुर पाक में अलाह ताला कसम बि खंयो आहे। ॿ मेवा अहिड़ा आहिनि जंहिंजो क़ुर पाक में अलाह ताला कसम खंयो आहे। उन्हनि मां हिकु आहे इंजीर ऐं ॿियो ज़ैतून। अॼु असां अव्हांखे इंजीर जे फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं। इंजीर खे ताज़ो खाइजे या ख़ुश्क करे ॿिन्ही सूरतुनि में इहो फ़ाइदेमंद हूंदो आहे। इंजीर में प्रोटीन, मादनी शयुनि वारो मिठाण, कैल्शियम, फास्फोरस, विटामिन ए ऐं सी जो झझो मिक़दार मौजूदु हूंदो आहे, जॾहिं त थोरे मिक़दार में विटामिन डी ऐं बी पिणु मौजूदु आहिनि। उन्हनि ख़ासियतुनि जे करे इंजीर हिकु तमामु फ़ाइदेमंद दवा जी हैसियत रखे थो, जंहिंजे करे आम कमज़ोरी तोड़े बुखार दौरान इन जो इस्तेमालु इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। इंजीर हाज़मे खे दुरुस्त कंदो आहे। ख़ुश्क इंजीर में खुराक वारो रेशो तमामु घणो हूंदो आहे, जेका हाज़मे जी बहितरीअ में मदद ॾिए थी। ख़ुश्क इंजीर में मौजूदु पोटाशियम ऐं मैग्नीशियम ब्लड प्रेशर खे काबूअ में रखंदो आहे ऐं दिलि जी बीमारियुनि जे ख़तरनि खे घटाए थो। कैल्शियम ऐं फास्फोरस जी मौजूदगी जे करे इंजीर जो इस्तेमालु हॾनि जी मज़बूतीअ जो सबबु बि बणिबो आहे। इन जो लगातार इस्तेमालु हॾियुनि जी मज़बूतीअ समेत उन्हनि जी सिहत बि बहितर रखंदो आहे ऐं ॾंदनि खे बि मज़बूत करे थो। वज़न में घटिताईअ जा ख़्वाहिशमंद माण्हू जेकॾहिं इंजीर जो इस्तेमालु कनि त इन्हनि लाइ बहितरीन साबित थींदो। उन में मौजूदु फाइबर जो झझो मिक़दार बुख लॻण वारे अहसास खे घटाईंदो आहे। इंजीर जो इस्तेमालु रत जी शुगर खे बि कंट्रोल में रखंदो आहे। शुगर जा मरीज़ इहो मेवो खाई मिठाण वारी तलब बि घटाए सघनि था। इन सां गॾु इंजीर खे सॼी राति ताईं पुसाए रखी सुबुह जो उहो पाणी पीजे ऐं इंजीर सही नमूने चॿारे खाइजे त रत जी खोट जो मसइलो बि वॾी तेज़ीअ सां हल करे सघिजे थो।